प्यारा दोस्तों अस्सलाम वालेकुम। अज पाण सिंधी बोली अॻियां पढ़ण लिखण सिखंदासीं। पहिरीं असां अलिफ़क बे बदक बे बुक बे बित ते तारो ते थेलो टे टोपी टे ठूंठ ते सवा पे पग ताईं पढ़ियासीं। अॼु 5 अखर नवां जीम जुती जे जिभ जे झिरकी ने जंज सीधा बरकता चे चंद टे नुक्ता। दोस्तों ये ॾिसो वरी तव्हांखे सम्झाया। जिम जुती जे जिभ जे झिरकी ने मुंज चे चंद। असांजे चैनल खे वधि खां वधि सब्सक्राइब करियो त जीअं तव्हांखे वधि खां वधि असां ॼाण ॾेई सघूं ऐं सिंधी सेखारे सघूं। महिरबानी।